कराची रिपोर्ट काज़ी आसिफ कुरैशी पीएस 86 मलीर में सरकारी नौकरियों ते नज़रअंदाज करण ते शदीद एहतजाज। मलीर जे पीएस 86 मलीर वारे इलाके यूसी सौले मोहम्मद ॻोठ में ग्रेड 1 खां 4 ताईं सरकारी नौकरियुनि जी विरासत ते सख़्त एहतजाज साम्हूं आयो आहे। मक़ामी जेलनि इल्ज़ाम लगायो आहे त नौकरियुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी वफ़ादार कारकुननि खे नज़रअंदाज कयो पियो वञे, जो त सिफ़ारिश ऐं पसंद जी बुनियाद ते माण्हुनि खे भर्ती कयो पियो वञे। एहतजाजी अॻवानी अली जारो, आबिद हुसैन, कामरान लाशारी, जवाद लाशारी, अमीर बख्श लाशारी कई, जिन MPA PS 86 राजा रज़ाक बलोच के ख़िलाफ़ सख़्त नारा हंया ऐं फ़ौरी इंसाफ़ जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन चयो त जेकॾहिं संदन मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज खे वधीक वसी कयो वेंदो ऐं ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। इलाक़े में सूरतहाल कुझु हद ताईं तनाव जो शिकार आहे, जॾहिं त सियासी हलक़नि में बि मामिलो गरम बहस जो मौज़ू बणियल आहे।